नाज़रीन, सिंधी ॿोलीअ जे समाजी वापे खे वधाइण ऐं सिंध में सिंधी ॿोलीअ जे लाज़मी तालीम खे यकीनी बणाइण लाइ सिंधी ॿोलीअ जी बाइख़्तियार इदारे पारां सिंधी ॿोलीअ जागृता मुहिम शुरू कई वई आहे। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ हैदराबाद जे ब्यूरो चीफ ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, सिंधी ॿोलीअ जे वाध वीज लाइ क़ाइमु कयल सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां सिंधी ॿोली जागृता मुहिम जो इफ़्तिताही तक़रीब थी आहे, जंहिं इफ़्तिताही तक़रीब में सिंधी ॿोली जा माहिर ऐं सिंधी ॿोली जा स्कॉलर उते मौजूदु आहिनि। सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जे लाइ सॼी सिंध ताईं पहुचाइण जे लाइ सॼी सिंध जे इलाइक़नि ताईं सिंधी ॿोलीअ जी वाध वीज लाइ जेको हीउ प्रोग्राम रखियो वियो आहे, उन हवाले सां स्कॉलर असांजा छा चवनि था, अचो त उन खां मालूम कयूं। ॾिसो, हिन मुहिम जो बुनियादी मक़सदु आहे माण्हुनि जो पंहिंजी ॿोलीअ सां जेको मुहबत जो जज़्बो आहे उनखे ॿीहर उभारिजे ऐं उन्हनि खे इन ॻाल्हि जो अहसासु ॾियारिजे त उन्हनि जा रवैया या उन्हनि जी थोरी लातालकी या ॿोलीअ तरफ़ उन्हनि जेको थोरो ग़ैर ज़िमेदारी वारो रवैयो आहे उनखे वधीक कीअं बहितर बणाए सघिजे थो ऐं हुननि जे फ़क़ति रवैयो ठीकु थियण सां हुननि जी ॿोली कहिड़ी रीति महफ़ूज़ थी सघे थी, कहिड़ी रीति तरक़ी करे सघे थी, कहिड़ी रीति ईंदड़ नसुल खां मुंतक़िल थी सघे थी, कहिड़ी रीति हुननि जो नओं नसुल जेको ॿोली खां परे थी रहियो आहे ख़ानगी स्कूलनि जे चकर में या जेका मीडिया जी लहर आहे जंहिं ते हर वक़्तु धारी ॿोली ॿुधी रहिया आहिनि, त उन्हनि जे असर हेठि अची हू पंहिंजी ॿोलीअ खां जेका दूरी अख़्तियार करे रहिया आहिनि या जेको परभरा थी रहिया आहिनि उनखे कीअं ख़तमु कजे, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे ज़हन में रखे असां हीअ जागृता मुहिम शुरू कई आहे। इदारो ॿोली जे हवाले सां तमामु घणा तरफ़ा कमु करे रहियो आहे ऐं उनजो जेको बुनियादी मैंडेट आहे या उनजे हवाले जेको कमु आहे उहो आहे सिंधी ॿोलीअ जी जो वाहिपो, उनजी सिख्या ऐं उनजी तरक़ी। इन्हनि टिनी शोबनि में असां मुख़्तलिफ़ नौइयतुनि जा कमु करे रहिया आहियूं, पर जेको हीअ मुहिम आहे इन जो वास्तो वाहिपे सां आहे त समाज में उनजे वाहिपे खे कीअं बहाल कजे। मिसाल असां सिंध जा ई शहर ॾिसूं था त उन्हनि जे अंदरि 90% जेके बोर्ड आहिनि उहे असांखे धारनि ॿोलियुनि में नज़र अचनि था। हालांकि असांखे उर्दू ऐं अंग्रेज़ी ते एतिराज़ु न आहे, असां चवंदा हुन मां सिंधी ग़ाइबु छो आहे। सिंधी हितां जी मक़ामी तारीख़ी बुनियादी ॿोली आहे, असलोकी ॿोली आहे। उन जो ग़ाइबु थियणु या उन जो बोर्डनि तां में न हुजणु बहरहाल हिकिड़ी ॻणती जोगी सूरत हाल आहे। अहिड़ी रीति असांजे घरनि जे तख़्तनि खां वठी ऑफिसुनि में नालनि ताईं हर शइ ते होरियां होरियां धारनि ॿोलियुनि जी वालार थी रही आहे। त असांखे ज़ाहिर हर ॻाल्हि में सरकार सां शिकायत कयूं था, किन ॻाल्हियुनि में जाइज़ बि आहे, पर कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं जेके असांजे पंहिंजे हथ में आहिनि। पहिरियों भेरो असां तालीम खाते खे चयो आहे त जेको सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो आहे उनखे ख़ानगी स्कूलनि जी मॉनिटरिंग में शामिलु कयो ऐं गॾोगॾु उन्हनि जी जेका आहे रजिस्ट्रेशन आहे उनजे प्रोसेस में शामिलु कयो। त पहिरें मरहले में हुननि असांखे मॉनिटरिंग में शामिलु कयो आहे। असां हिकिड़ो ख़ानगी स्कूलनि जे बाबति हिकिड़ो शिकायत मर्कज़ बि क़ाइमु कयो आहे पंहिंजे इदारे जे अंदरि। हिन वक़्तु केतिरनि स्कूलनि जे बारे में असांखे जेका शिकायत मिली आहे असां उहा तालीम खाते खे लिखी बि चुका आहियूं। उन मां केतिरनि स्कूलनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई बि थी आहे, उन्हनि पंहिंजा टाइम टेबल मटाया आहिनि, उन में सिंधी खे शामिलु कयो आहे। ऐं मां सम्झां थो हिन में जेको तालीम खाते जो आहे पंहिंजो निजी या ख़ानगी स्कूलनि जी जेका डायरेक्टोरेट आहे उन जो बि असां सां ज़बरदस्त सहकार हासिलु आहे। त असां इन ॻाल्हि खे हर फोरम में सतह ते खणी वेंदासीं त ख़ानगी स्कूल सिंधी खे पढ़ाइनि ऐं लाज़मी सिंधी पढ़ाइनि। इहा मुहिम तमामु ज़रूरी आहे, माना त सिंधी ज़बान खे को ख़तरो आहे त मुहिम आहे न, उनखे माण्हुनि ताईं पहुचाइण लाइ, ॿारनि ताईं पहुचाइण लाइ, उनजे माउ पीउ खे सम्झाइण लाइ ज़रूरी आहे त अहिड़े क़िस्म जा जेके सेमिनार थियनि या अहिड़े क़िस्म जूं ईअं खणी चइजे त मुहिम त न आहे पर हिकिड़ी जुस्तजू आहे माण्हुनि खे सम्झाइण जी त पंहिंजी ॿोलीअ खे इज़त कयो, उनजो पूरो वाइपो कयो, घरनि में ॻाल्हायो ऐं स्कूलनि में बि उनखे जेको कानून पास थियल आहे त ॿारनि खे सिंधी पढ़ाइणी आहे हिन सूबे में, उनखे बिल्कुलु अमल दरामद करणु ज़रूरी आहे। सिंधी ॿोली 1000 सालनि खां तदरीसी ज़ुबान रही आहे। 1853 खां वठी दफ़्तरी सरकारी रेवेन्यू कोर्टुनि ऐं पुलिस जी ज़ुबान रही आहे। ऐं 71 जे 72 जे 1972 जे एक्ट हेठि ऐं 91 जे तरमीम एक्ट हेठि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी क़ाइमु कई वई आहे जेका सिंधी ॿोलीअ जी सिख्या, इस्तेमालु ऐं तरक़ी बाबति कमु कंदी। हिन वक़्तु ज़रूरत इहा आहे त उनजी जेका ख़ुदि मुख़्तार हैसियत बहाल कई वञे। हीउ हिकिड़ो सिलसिलो बहितरु आहे। असांजे असेंबलीअ जी
ये ॿोली सिंधी हुअणु खपे। यूनिवर्सिटी अदबी बोर्ड उन्हनि जी समूरी लिख पढ़ सिंधी में हुअणु खपे। समूरनि इदारनि जा बोर्ड सिंधीअ में हुअणु खपनि। मेलनि जा बोर्ड सिंधीअ में हुजणु खपनि। दुकाननि ते सिंधी ॿोली लिखी वञे ऐं इन सिलसिले में लैंग्वेज अथॉरिटीअ खे लिख पढ़ करणु खपे। प्राइवेट स्कूलनि में सिंधी लाज़मी करार ॾिनी वञे। जेके सिंधी न पढ़ाइनि उन्हनि इदारनि खे जो रजिस्ट्रेशन ख़तमु कयो वञे ऐं सरकारी स्कूलनि में सिंधीअ जी पढ़ाई खे यकीनी बनायो वञे। इन में तइलीम खाते, सकाफ़त खाते ऐं लैंग्वेज अथॉरिटी सरकार, तंहिंखां पोइ सिंधी अदबी संगत सिगा ऐं ॿियूं तनज़ीमूं गॾिजी सॼी सिंध में सिंधी ॿोलीअ जे तरजीह वारा कमु कनि। ऐं सम्झंदो हिन जागृता मुहिम खे भरपूर नमूने सां हलाइणु खपे। हीउ तमामु वॾो क़दम आहे, हीउ नंढिड़ो क़दम न आहे। ऐं मां सम्झां थी त तव्हां ॾिठो आहे त सिंध जा जेके नौजवान छोकिरा आहिनि, साम्हूं स्टेज ते वेठा आहिनि ॿार, ही ॿार पाण मुरादो घरनि खां निकिरी पंहिंजी ॿोली सां पंहिंजी धरती सां वचन करण आया आहिनि। ऐं इनशाअल्लाह जेको अॼु ही मेड़ाको गॾियो वियो आहे इहो हिकु रंग लाहींदो ऐं वाक़ई ही माण्हू अमल कंदा। छो मां हिते वेठे सोचियो त मां पंहिंजे घर जी तख़्ती हाणे सिंधीअ में लिखंदसि जॾहिं वापसि वेंदसि त छो असां अमली कमु कंदासीं। ही तमामु वॾो क़दम आहे ऐं इनशाअल्लाह हिन जा मुस्बत नतीजा निकिरंदा। स्कूलनि ते बि असरु पवंदो, अथॉरिटीज़ ते बि असरु पवंदो ऐं हिकिड़ो सुठो माहौल जुड़ियो आहे। अॼु सिंधी पढ़ाई वञे थी। कुझु ओ लेवल जा स्कूल आहिनि जेके कैम्ब्रिज उनजे सिलेबस में न आहिनि, जंहिंजे करे असां उन्हनि ते हाणे सख़्ती कई आहे त तव्हां असांजे रूल जे तहत तव्हां सिंधी पढ़ायो ऐं हू पढ़ाइनि पिया। शिकायत इहा आहे त प्रॉपर हू स्कूल में टीचर नथा रखनि, हो को मिड़ई नंढिड़ो माण्हू रखी फिटी था कनि जंहिंखे थोरो घणो अचे थो लिखणु पढ़णु, उहो पढ़ाइणु शुरू थो करे। तंहिंजे करे असां उन ते सख़्ती कई आहे चेक करण में त जेको सही पढ़ाए उहो ई तव्हां रखो, जंहिंजी रिज़ल्ट अचे ऐं सिंधीअ खे प्रॉपर अहमियत ॾिनी वञे। जिते असां रियासत खे दबाव विझूं था त उहा सिंधी ॿोली क़ौमी ॿोली वञे। जिते असां सिंध हुकूमत ते दबाव विझूं था त उहा पंहिंजे ई पास कयल ठहरा जो पास रखे ऐं सिंधी ॿोली जे इतलाक़ में संजीदा थिए। जिते असां प्राइवेट सेक्टर खे ते दबाव विझूं था त उहा सिंधी ॿोली जे वापे खे यकीनी बणाए। उते असांजे पंहिंजो बि त फ़र्ज़ु आहे समाज जो त उहो पंहिंजी ॿोलीअ जी अहमियत खे, पंहिंजी ॿोलीअ जे हैसियत खे, पंहिंजी ॿोली जे वाधारे खे सिंध जे मजमूई वजूदी सवाल सां ॻंढे ॾिसे। बुनियादी मक़सदु ई इहो आहे त रियासत, हुकूमत, प्राइवेट सेक्टर सभिनी शोबनि ते दबाव विझण सां गॾोगॾु जेसि ताईं हिन ॿोली जे ॻाल्हाईंदड़नि खे, हिन ॿोली जे पंहिंजे समाज खे हसासियत पैदा न कबी, उनखे इहो अहसासु न ॾिबो त हीअ ॿोली तव्हां ई बचाए सघो था, तव्हां ई जीआरे सघो था, हेसि ताईं बचाई बि तव्हां आहे ऐं मुस्तक़बिल में बि हिनखे तव्हां वठी वेंदो। त ज़ाहिर आहे त का बि ॿोली जेका आहे उनजी असुलु जेका हंज आहे, जिते उहा परवरिश वठे थी, उनजो समाज आहे। सिंध जो जेको आम माण्हू आहे, ॿाहिराड़ी जो माण्हू आहे, या जेके उहो त पंहिंजी ॿोली सां प्यार बि करे थो, ॿोली खे निज नबार ॻाल्हाए बि थो, पंहिंजी ॿोली खे हसीन बणाए थो, वधारे थो। हीउ सॼो मसइलो विचोले तबिके जो आहे। त जेको शहरनि में विचोलो तबिको आहे उहो पंहिंजी ॿोलीअ खां घणे भाङे लातालुक़ आहे, पंहिंजे ॿारनि खे नथो पढ़ाए, उनखे अहमियत नथो सम्झे उन ॻाल्हि जी। त ज़ाहिर आहे त हीअ जॾहिं चऊं था समाज, त असांजे समाज जो अवाम पंहिंजी ॿोली सां वाॻियल आहे, पर विचोलो शहरी तबिको जेको लातालुकी जो इज़हार करे थो उनखे जाॻाइजे। सिंधी ॿोली जागृता मुहिम दरअसल अवामी ॿोली खे अवामी वाहिपे जे तौर ते वधि में वधि फैलाइण जी कोशिशि आहे। सिंधी ॿोलीअ खे हीअं न वक़्तु जेकॾहिं ॾिठो वञे त ख़तरो कोन्हे, काफ़ी मज़बूत ॿोली आहे, पर असां हमेशह इहा ॻाल्हि कंदा रहिया आहियूं त ॿोलीअ जो जेको बिगाड़ आहे या ॿोलीअ ते धारियनि ॿोलियुनि जो जेको असरु आहे जेको वधंदो पियो वञे, ऐं ख़ासि तौर ते जेका असांजी नई पीढ़ी आहे ऐं पोइ ईंदड़ पीढ़ियुनि ताईं असां परे जी नज़र जेकॾहिं रखंदा हुजूं त अहसासु थिए थो त उहो वक़्तु परे कोन्हे जॾहिं सिंधी ॿोलीअ जी जेका बुनियादी हैसियत आहे उनखे घणेई ख़तरा दरपेश थी सघनि था। सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियारदारी जो बुनियादी जेको महवर आहे, बुनियादी जेको कमु आहे, उहो सिंधी ॿोलीअ जो दुरुस्त वाहिपो ऐं उनजी तरक़ी आहे, सिख्या सां गॾु तरक़ी आहे।
त असांजी कोशिशि इहा आहे त असां ॿारनि नौजवाननि ताईं पहुचूं, जेके निजी स्कूल आहिनि उन्हनि ताईं पहुचूं, वापारी तबिके ताईं पहुचूं। असां जिथे जिथे बोर्ड आहिनि या जिथे बि असांजी सिंधी ॿोलीअ जे वाहिपे में रुकावट आहे उन रुकावट खे दूरि कयूं। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा त असां सिंधी माण्हूअ खे आगाह कयूं पंहिंजी ज़ाती ज़िम्मेवारी खां, त उहा जेका माउ आहे उनजो ॿारु भले निजी स्कूल में छो न पढ़े पर हूअ पाण हुनखे सिंधी ॿोली में कहाणियूं ॿुधाए ऐं सिंधी ॿोलीअ जी अहमियत जे बारे में आगाह करे। तव्हां हेठि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां जेको आहे सो सिंधी ॿोलीअ खे जी जागृता मुहिम शुरू कई वई आहे। उनजो इब्तिदाई तक़रीब सिंध म्यूज़ियम जे मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में थी आहे। हिते नामियारा अदीब, शाइर ऐं पंहिंजो स्कॉलर ऐं ॿोली माहिर हिते मौजूदु आहिनि। असां उन्हनि खां राय वरिती त हू सिंधी ॿोलीअ बाबति छा था चवनि। त हसननि इहो चवणो हुयो त सिंधी ॿोलीअ खे विचोलो तबिको ई बचाए सघे थो, सिंधी ॿोलीअ खे उहो ई अॻिते वधाए सघे थो, जंहिंजे करे सॼी न सिर्फ़ु हैदराबाद में पर सॼी सिंध जे शहरनि में जेको आहे सो ॿोलीअ जी मुहिम हलाई वेंदी, जीअं असांजी सिंधी ॿोली हर दफ़्तरी ॿोली थी सघे ऐं हर माण्हू जेको आहे सो सिंधी ॿोली सां प्यारु करे। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी, SS न्यूज़, हैदराबाद।